रमज़ान जी यादगिरी क़िस्त नंबर 3 अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रमज़ान जी यादगिरी क़िस्त 3 अत्तार जी दुआ। या अल्लाह पाक जेको भी रिसालो रमज़ान जी यादगिरी क़िस्त 3 पढ़ी या ॿुधी वठे उनखे रमज़ान में मदीनो ॾेखार ऐं उनखे वालिदैन ऐं ख़ानदान समेत बेहिसाब जन्नतुल फ़िरदौस में दाख़िला अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पहिरियां हिन खे पढ़ो। अमीर अहले सुन्नत दावत इस्लामी जे बानी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुमुल आलिया गुज़िरियल 2 सालनि वांगुरु हिन साल बि पंहिंजी मसरूफ़ियतुनि मां कुझु वक़्तु कढी रमज़ान मुबारक जे बरकतुनि ऐं नेकी जी दावत खे साम्हूं रखंदे रोज़ानो हिकु मदनी गुल लिखियो ऐं इहो राक़िम अबू मोहम्मद ताहिर अत्तारी मदनी खे अता फ़रमायो। इन्हनि ॾींहनि में दावत इस्लामी जी मजलिस सोशल मीडिया जे ज़रिए अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया जूं इहे तहरीरूं आम थी रहियूं हुयूं। हाणे इन्हनि तहरीरुनि खे गॾु करे मजलिस अल मदीनतुल इल्मिया इस्लामिक रिसर्च सेंटर जे शौबा हफ़्तेवार रिसालो तरफ़ा रिसाले जी सूरत में जारी कयो वियो आहे, जंहिंजो नालो रमज़ान जी यादगिरी क़िस्त 3 रखियो वियो आहे। अल्लाह पाक जे फज़ल सां रमज़ान जी याद क़िस्त नंबर 1 ऐं 2 वांगुरु हिन क़िस्त में बि मज़मून जी मुनासिबत सां डिज़ाइनिंग कई वई आहे। जीअं हर सफ़ो हिक तरह सां ॻाल्हाईंदड़ सबक़ बि आहे। अल्लाह पाक अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया जो सिहत ऐं आफ़ियत वारो सायो असां ते हमेशह क़ाइमु रखे ऐं संदन सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। अल्लाह पाक हिन किताब ते कमु कंदड़नि खे बार बार हज ऐं मदीने जी ज़ियारत नसीब फ़रमाए ऐं इनखे इन्हनि लाइ नजात जो ज़रीओ बणाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने ऐं बक़ी जे गम ऐं बेहिसाब बख़्शिश जो तलबगार अबू मोहम्मद ताहिर मदनी। 1 जंहिं दस्तरख़्वान ते सब्ज़ी हुजे उन ते फ़रिश्ता ईंदा आहिनि, तंहिं करे दस्तरख़्वान ते सब्ज़ी रखणु मुस्तहब आहे। इहयाउल उलूम 22/2। नंबर 2 रहमत आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान आहे अस्सईदु मन वइज़ बिग़ैरिही, यानी खुश नसीबु आहे जेको ॿियनि खां नसीहत हासिल करे। इब्ने माजा 35/1 हदीस 44। 3 सस सां सुठो सलूक। ख़ातून जन्नत हज़रत बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा पंहिंजी ससु सॻोरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबिण हज़रत फातिमा बिनते असद जी ख़िदमत कंदी हुई। हज़रत मौला अली रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे वालिदा खे फरमायो, हज़रत बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा अव्हां जी एतिरी ख़िदमत कंदी जो अव्हां खे घर जे कमनि खां बेपरवाह करे छॾींदी। अल स्वाब 269/8। 4 रमज़ान मुबारक 1445 जी चौथी रात जे मदनी मुज़ाकिरे मदनी चैनल लाइव में हलाल ऐं हराम पखियुनि जे बारे में सुवाल जवाब थिया, जंहिंमें बहार शरीयत जे हवाले सां ही अहम उसूल बयान थियो। चंबनि वारो पखी ऐं जेको चंबनि सां शिकार करे उहो हराम आहे, जीअं सिरण बाज़ वग़ैरह। बहार शरीयत 324/3 हिस्सो 15। नंबर 5 जन्नत में खिलंदे दाख़िला। सहाबी नबी हज़रत सैयदना अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, जेको जन्नत में खिलंदे दाख़िल थियणु चाहींदो हुजे उनखे घुर्जे त हमेशह पंहिंजी ज़बान अल्लाह पाक जे ज़िक्र सां आली रखे। नंबर 6 इबादत में सुस्ती। हज़रत मौला अली रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, गुनाहनि जी नुहूसत सबब इबादत में सुस्ती ऐं रिज़्क़ में तंगी ईंदी। अल कवाब दुरिया 106/1। 7 नेमतुनि जी हिफ़ाज़त। अल्लाह पाक जो नाफ़रमानियूं अक्सर करे नेमतूं ख़त्म थियण जो सबब बणजंदियूं आहिनि। फ़तहुल बारी 257/1। 8 अल्लाह जी नाराज़गी। हज़रत अब्दुल्ला अलवी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लाह पाक जी नज़र रहमत खां महरूमी ऐं संदसि नाराज़गी जी निशानी इहा आहे त माण्हू गुनाहनि में मुब्तला थी वञे। नंबर 9 रस्ते जा हक़। रमज़ान शरीफ़ जी 9 रात मदनी मुज़ाकिरे में ही बि चयो वियो त हिकु फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही बि आहे, रस्ते जा हक़ आहिनि नज़रूं झुकाइण, तकलीफ़ ॾींदड़ शइ खे हटाइण, सलाम जो जवाबु ॾियणु ऐं बुराई खां मना करणु। बुख़ारी 165/4 हदीस 62/29। नंबर 10 महांगाई जो इलाज। रमज़ान मुबारक जी 10हीं रात मदनी मुज़ाकिरे में हीअ प्यारी रिवायत बयान कई वई, मके शरीफ़ में हिकु भेरो किशमिश जा अघ वधी विया। हज़रत मौला अली रज़ियल्लाहु अन्हु जी बारगाह में शिकायत कई वई त पाण फरमायाऊं, तव्हां किशमिश जे बदिले कतल
इस्तेमालु कयो त किशमिश जी घुर्ज घटि थियण सबबि उन जी क़ीमत पाण ई घटिजी वेंदी। तारीख़ इब्न मुईन सफ़ो 168। 11 रमज़ान मुबारक जी तहरीर न आहे। रमज़ान शरीफ़ जो ॿियो जुमो मुबारक। नंबर 12 जन्नत जो विचों दरवाज़ो। 12 रमज़ान शरीफ़ 1445 हिजरी मदनी मुज़ाकिरे में राति ही हदीस पाक बयान थी। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वालिद जन्नत जो विचों दरवाज़ो आहे। तुंहिंजी मर्ज़ी आहे त उन जी हिफ़ाज़त कर या इनखे ज़ाया कर। तिरमिज़ी 359/1 हदीस 1906। 13 रमज़ान नाले जी हिकमत। ख़ादिमुन नबी हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, रमज़ान जो नालो रमज़ान इन लाइ रखियो वियो आहे त रमज़ान गुनाहनि खे ॻारे ऐं साड़े छॾींदो आहे। 14 रोज़ा ॾींहं में रखण जी हिकमत। हज़रत अबू बकर बिन अय्याश रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, जेकॾहिं कंहिंजो हिकु दिरहम किथे किरी पवे त उहो सॼो ॾींहुं अफ़सोस कंदो ऐं चवंदो रहंदो त मुंहिंजो दिरहम विञाइजी वियो, पर जेकॾहिं सॼो ॾींहुं ग़फ़लत में गुज़री वञे त इहो कॾहिं बि न चवंदो त अफ़सोस मुंहिंजो सॼो ॾींहुं ज़ाया थी वियो ऐं मूं इन में को बि नेक अमल न कयो। नंबर 15 आबे कोसर जा 70 जाम। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं पंहिंजे ॿार या न्याणी खे नंढपिण में पाणी पियारियो, अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं उन खे आबे कोसर जा 70 जाम पियारींदो। जमुल जवामी 176/7 हदीस 22/110। 16 इबादत में लज़्ज़त माणण जो नुस्ख़ो। जेको शख़्स फालतू ऐं फज़ूल शयुनि ॾांहुं निहारे ई न त उहो इबादत जी लज़्ज़त ऐं मुनाजात जी मिठाण हासिल कंदो ऐं उन जे दिलि में अहिड़ी सफ़ाई मिलंदी जेका उन खां पहिरियां कॾहिं बि न मिली। नंबर 17 मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं। हिकु रिवायत आहे जेको माण्हू ग़ीबत कंदा आहिनि ऐं मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, उन्हनि जे वात मां अहिड़ी गंदी बू निकिरंदी आहे जो जंहिंसां मलाइक अल्लाह ताला वटि उन जी शिकायत कंदा आहिनि। फतावा रज़विया 312/16। 18 अच्छा कपड़ा। मस्जिद में अच्छा कपड़ा पाए अचणु मुस्तहब आहे। 19 वॾी उम्र में इल्म हासिल करण जी फज़ीलत। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नंढपिण में इल्म हासिल न करे सघियो पर वॾी उम्र में उनखे हासिल करण में लॻी वियो त जॾहिं उहो फ़ौत थींदो त उनखे शहीद जो मर्तबो मिलंदो। कंज़ुल उम्माल हिसो 10 70/5। नंबर 20 ईद जूं ख़ुशियूं ऐं ग़रीब। जेकॾहिं मुमकिन हुजे त पंहिंजी मस्जिद जे इमाम, मोज़िन, ख़ादिम, ग़रीब माइटनि ऐं पाड़ेसिरनि ख़ासि तौर ते ज़रूरतमंद सയ്यदनि सॻोरनि लाइ अहिड़ी माली मदद जो बंदोबस्तु कयो जो उहे ऐं उन्हनि जा ॿार बि ईद जूं ख़ुशियूं मल्हाए सघनि। 21 इमामे जी फज़ीलत। आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, इमामो ॿधी 2 रकातूं पढ़णु बिना इमामे जे 70 रकातुनि खां वधीक अफ़ज़ल आहे। नंबर 22 गंदो पेट्रोल गाॾी जे इंजन खे ख़राब कंदो आहे। गंदी ऐं हराम ख़ुराक इंसान जे जिस्मानी ऐं रूहानी मशीनरी खे बिगाड़े छॾींदी आहे ऐं दिलि ऐं दिमाग़, ख़याल ऐं नियत सभु ख़राब थी वेंदा आहिनि। मिरातुल मनाजी 137/7। 23 जन्नत में घर। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सफ़ जे ख़ाली जॻह गैप खे भरींदो, अल्लाह पाक उन जो हिकु दर्जो बुलंद कंदो ऐं उन लाइ जन्नत में हिकु घर बणाईंदो। मुअज्जम औसत 225/4। 24 रमज़ान शरीफ़ जे मदनी मुज़ाकिरे में तौरत शरीफ़ जे हवाले सां हीअ रिवायत बयान थी, ए मूसा चेहरे ते हमेशा मुस्कुराहट सजाए रखंदो कर ऐं नर्म रवैयो इख्तियार कर। माण्हू तोखे सोन ऐं चांदी विरहाईंदड़ शख़्स खां वधीक महबत करण लॻंदा। 25 इफ़्तारी ऐं ईद जो तोहफ़ो। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जे उस्ताद ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना हम्माद रहमतुल्लाह अलैहि रमज़ान शरीफ़ में 500 माण्हुनि खे इफ़्तारी कराईंदा हुआ ऐं ईद जे ॾींहुं हर हिक खे 100 दिरहम अता फ़रमाईंदा हुआ। 26 रोज़ीअ जो इंतज़ाम थी वेंदो। आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान, जेको इल्म दीन हासिल कंदो, अल्लाह पाक उन जूं मुश्किलूं आसान फरमाईंदो ऐं उन खे उतां रोज़ी ॾींदो जितां उन जो गुमान बि न हूंदो। नंबर 27 लैलतुल क़द्र मां हिस्सो। 26 रमज़ान शरीफ़ असर जी नमाज़ खां पोइ मदनी मुज़ाकिरे में बयानु कयो वियो। हदीस पाक में आहे, जंहिं इशा जी नमाज़ जमाअत सां पढ़ी तहक़ीक़ उन लैलतुल क़द्र मां पंहिंजो हिस्सो हासिल करे वरितो। मुअज्जम कबीर 179/8 हदीस 77/45। नंबर 28 सब्र जन्नत में वठी वेंदो। हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, ॿारनि खे सब्र खां वधीक का नेमत अता न कई वई आहे।
इन्हीअ जे करे ई उहे जन्नत में दाख़िल थींदा। 29 मुआफ़ करण जो सवाब। 29 रमज़ान 1445 हिजरी फजर खां पोइ ही रिवायत बयान कई वई। आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, ए मुंहिंजा परवरदिगार, तुंहिंजे बाननि मां सभ खां वधीक इज़त वारो केरु आहे? अल्लाह पाक इरशाद फरमायो, उहो बानो जेको बदिलो वठण जे क़ाबिल हुजण जे बावजूद मुआफ़ करे छॾे। शाअबुल ईमान 319/6 हदीस 83-27। नंबर 3 ईद मुबारक। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ईद का दुनियावी तकरीब यानी इवेंट न, पर अल्लाह जो हुक्म आहे। जॾहिं इहा शरीअत मुताबिक़ न हुजे त इहा रुगो बेकार न पर गुनाह आहे। फतवा रज़विया 445/10। हज़रत अब्दुल्ला अलवी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लाह पाक जी रहमत वारी नज़र खां महरूमी ऐं संदसि नाराज़गी जी निशानी इहा आहे त बानो गुनाहनि में मुब्तला थी वञे। मआज़ल्लाह अल अमान वल हफ़ीज़। तूबू इलल्लाह अस्तग़फिरुल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।